जेकॾहिं को कुत्तो उन्हनि ते भौंके त काइनात जो सभिनी खां वॾो जहन्नमी कुत्तो उहो आहे जेको मुस्तफा जे सहाबनि जे मथां भौंके। पर वरी काइनात जो वॾे मां वॾो कुत्तो उहो बि आहे जेको महबूब जे अहल बैत ते भौंके। सिद्दीक सिद्दीक आहे। सुभान अल्लाह। मोमिन ऐं मुनाफिक जी सुञाण सिद्दीक अकबर आहे। मोमिन ऐं मुनाफिक जी सुञाण सिद्दीक अकबर आहे। केर केतिरो बि चवे त मां सहाबा खे मञंदो आहियां, पर जे सिद्दीक जे नाले सां उन जे चेहरे ते घुंज पवन त पक समझो मुनाफिक ईमान सां इन जो ताल्लुक ई कोन्हे। मोमिन उहो आहे जेको सिद्दीक अकबर खे बि पंहिंजनि अखरनि जो ठार चवे ऐं मौला अली खे बि पंहिंजनि अखरनि जो ठार चवे। सोने हैदर करार के भी पंहिंजनि अखरनि जो ठार चवे त हज़रत अमीर मुआविया के भी पंहिंजनि अखरनि जो ठार चवे। हसनैन करीमैन फातिमत ज़हरा के भी पंहिंजनि अखरनि जो ठार चवे ऐं गॾो गॾु बीबी हफ्सा सैयदा आयशा ऐं महबूब जे हर घर वारी के भी पंहिंजनि अखरनि जो ठार चवे। ईमान हिकिड़े लेवल जो नालो आहे, मुनाफिकी जो नालो न आहे त ही पलड़ो वज़नी हुजे त ही पलड़ो हल्को हुजे, ही पलड़ो वज़नी हुजे त ही पलड़ो हल्को हुजे। न, ईमान हर इन शइ जो नालो आहे त हर इज्जत वारी शइ खे उन जे मक़ाम ऐं मर्तबे मुताबिक़ उन जी इज्जत ऐं उन जो एहतराम करणु। ऐं अहल सुन्नत व जमात जे अक़ीदे में हर कंहिंखे इज्जत ॾेई असां अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि थींदा आहियूं। असां चवंदा आहियूं असां महबूब जे सहाबा सां बि प्यार कयूं, महबूब जे चैन यारनि सां बि प्यार कयूं, महबूब जे हर सहाबी सां बि प्यार कयूं, महबूब जे अहले बैत सां बि प्यार कयूं, अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा सां बि प्यार कयूं, त वरी महबूब जी सभिनि समूरनि घर वारनि सां बि प्यार कयूं। उहो काइनात जो मुनाफिक आहे जेको इन्हनि मंझां के हिकिड़े सां बि बुग़्ज़ रखे, इन्हनि मां के हिकिड़े सां बि बुग़्ज़ रखे, उहो काइनात में सभिनी खां वॾो मुनाफिक आहे। ईमान इन शइ जो नालो आहे त जंहिं बि शइ जी निस्बत मिठे मुस्तफ़ा सां आहे उन जो एहतराम करणु। जंहिंजी बि निस्बत मुंहिंजे हबीबनि सां गॾियल आहे उन शइ जी इज़त करणु, उन जो एहतराम। असां त ही त आहिनि मुस्तफ़ा जा रिश्ता, महबूब जूं घरवारियूं, महबूब जा सहुरा, इहे त महबूब जा माइट, ॿिया वरी महबूब जा सहाबा। असां त उन नालैन पाक के भी 1500 सालन का बाद में चवंदा आहियूं सर पे रखने के जो मिल जाए नाल पाके हुजूर तो कहेंगे कि हाँ ताजदार हम भी हैं। असां त 1500 सालन का बाद में भी असां जो अकीदो आहे त महबूब जी पेज़ार मुबारक जे असां जे मथे ते अची वञे त असां चवंदासीं काइनात में सभिनी खां वॾा बादशाह असां आहियूं जो महबूब जी पेज़ार मुबारक सां खे मथे ते रखण जे लाइ मिलजी वई। असां त उन नालैन पाक जे पेज़ार मुबारक जी भी इज्जत कंदा आहियूं जेका महबूब जे कदमनि सां लॻी वञे। जंहिं सिद्दीक ऐं उमर खे महबूब हज में सुमारियो हुजे उन्हनि जो शान कहिड़ो आहे। केर महबूब जी नालैन पाक जी गुस्ताखी करे त उहो ईमान मां ख़ारिज थी वेंदो, ऐं जेको महबूबनि जे ॿिन्ही हिकिड़ो साॼे कुल बाह ते सिद्दीक अकबर सुतल आहे, खाॿी बाह ते फारूक आज़म सुतल आहे, ॿई महबूब जा यार महबूबनि जे हज में सुवारिया आहिनि। जेकॾहिं को कुत्तो उन्हनि ते भौंके त काइनात जो सभिनी खां वॾो जहन्नमी कुत्तो उहो आहे जेको मुस्तफा जे सहाबनि जे मथां भौंके। पर वरी काइनात जो वॾे मां वॾो कुत्तो उहो बि आहे जेको महबूब जे अहल बैत ते भौंके। असांजे लाइ महबूब जा अहल बैत बि असांजे अखरनि जा ठार त मुस्तफा जा सहाबा बि असांजे अखरनि जा ठार। अक़ीदे पंहिंजे खे इन लेवल ते रखबो, मुनाफ़िक़त न कबी। न को असां अधरंगे वारा आहियूं जो हिकिड़े पासे झुकी वञूं ऐं न को असीं काना आहियूं जो हिक अख सां ॾिसूं ऐं ॿिए खे छॾे ॾियूं। असांजी हिकिड़ी अख अहल बैत, हिकिड़ी अख मुस्तफा जा सहाबी। असांखे ही अख बि प्यारी त असांखे ही अख बि प्यारी। पंहिंजे अक़ीदे खे सिधो रखबो ऐं सिद्दीक अकबर अक़ीदे जी सुञाण।